असांखे महीने खां मथे अरसो गुज़री चुको आहे त असां एहतजाज कंदा रहूं था, पर अफ़सोस सां चवणो थो पए त SP खैरपुर, DIG सखर, RPO सखर ऐं IG सिंध नोटिस नथा वठनि। SHO सोबोदरो कातुल शहीद सजाद अली जे कातुलनि जो साथारी आहे, उन पैसा वठी हिकु पुलिस जे एजेंट सोबेदरे खां निवाड़े खां ऐं असांजो खून जेको आहे गुम करे थो। SHO सोबोदरे खे हटाए उन ते इंक्वायरी कई वञे ऐं उनखे मोतिल करे उनखे सज़ा ॾिनी वञे। सोबोदरो पुलिस मुलविस आहे शहीद सजाद अली जे कातुलनि सां। जेके कातुल हुन जा आहिनि उहे हिकिड़ो कातुल गिरफ़्तार आहे जेको सादाम कंबो आहे, उन पंहिंजे साथियुनि जा नाला ॿुधाया आहिनि। SHO सोबोदरो उन्हनि खे छॾे ऐं ग़रीब मालिकनि खे, उन जे माउ खे, उन जे भेण खे, उन जे भाइरनि खे, उन्हनि जे मिटनि माइटनि खे परेशान करे रहियो आहे। इहो सर्फ़ रुॻो पैसनि जे ॾाढ ते। SHO एतिरा पैसा खाधा आहिनि जेके चवे थो मां मथे ताईं पहुचाया आहिनि ऐं मूंखे को बि कुझु बि नथो करे सघे ऑफिसर। SHO हाकिम अली हकिड़ो कातुलनि जो हाशिम अली हकिड़ो कातुलनि जो साथारी आहे। इन खे गिरफ़्तार करे ऐं इन जे इंक्वायरी कई वञे, इन खे सज़ा ॾिनी वञे ऐं ॿिया जेके पुलिस अमलदार SHO सां कठे आहिनि, मुंशी या ASI, उन्हनि खे बि गिरफ़्तार करे ऐं IO उन्हनि ते सज़ा ॾिनी वञे। अफ़सोस सां चवणो थो पवे त महीने खां मथे अरसो गुज़री चुको आहे, पर ही अमल जेको आहे तहरुक में नथो अचे। असां केतिरा ई दफ़ा एहतजाज कयो आहे, हाणे महीने खां वधीक अरसो गुज़री चुको आहे ऐं असां ॿिए ॾींहुं, 3 ॾींहं, 5 ॾींहं एहतजाज कंदा रहूं था, अपील कंदा रहूं था IG सिंध खे, DIG सखर के, RPO सखर के, SSP खैरपुर के, पर SSP खैरपुर जे हुकुम खे SHO सोबोदरो ठोकराए छॾियो। चवे थो उहो मूंसां गॾु आहे, मुंहिंजे चवण ते हलंदो। उन्हनि खे ब्लैकमेल करे रहियो आहे। DIG खे, SP खे ग़लति बयानी करे रहियो आहे। हाशिम अली हकिड़ो साहब, हाशिम अली हकिड़ो असांजे खून में मुलविस आहे। पहिरें ॾींहं खां वठी असांखे पेरा वाढू आंदा, उहे पेरा वाढू हिन पेरनि जा न खणण ॾिना ऐं असां फिगर प्रिंट वारा आंदा, उन्हनि खे बि रोकियो वियो ऐं कुतनि वारा आंदासीं, उन्हनि खे बि रोकियो वियो। हाशिम अली हकिड़ो बिल्कुलु मुलविस आहे ऐं उनजो हिकिड़ो साथारी आहे निवाड़े जो SHO मंसूर हतार, जेको हुनजी अॻु पराई पुठि भराई करे थो ऐं उहे कातुलनि सां मिली करे ऐं ग़रीब मज़लूम शहीद सजाद अली जो खून लोड़णु चाहिनि था ऐं मालिकनि खे, उन जे माउ खे, उन जी भेण खे, उन जे भाइरनि खे, उन जे मिटनि माइटनि खे परेशान करे रहिया आहिनि। कातुल पाण छुपायूं वेठो आहे। SHO